नाज़रीन, शिकारपुर मावा के आम ख़बर पिया ॾियूं त ॻोठ वारियासू वासी खखराणी बिरादरीअ जे ॿिनि धुरियुनि विच में ज़मीन जे मामले ते हलंदड़ खूनी तकरार जो निबेरो सरदार ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो जी सरपंचीअ में मदेजी वेझो कमारिया हाउस सराईअ ते थी गुज़रियो। फ़तवा बैदि धुरियूं खीर खंड थी वयूं। अहिड़े फ़ैसिले बैदि इलाइक़े में पिणु ख़ुशीअ जी लहर छांइजी वई आहे। झेड़े दौरान ॿिन्ही धुरियुनि जा 6 माण्हू क़तल ऐं 32 माण्हू ज़ख़्मी थिया हुआ। फ़तवा मूजिबि ॿिन्ही धुरियुनि मथां मजमूई तौरु 2 करोड़ 21 लख रुपया ॾंड मुक़ररु कयो वियो। फ़ैसिले में सरदार मौज़म ख़ान अब्बासी, सरदार ज़ादा नजफ़ अली ख़ान कमारियो, डॉक्टर मोहम्मद सलीम अबड़ो, वॾेरो ग़ुलाम मुस्तफ़ा खखराणी, सरदार ज़ुल्फ़कार सीलरो, साबिर मीर जैसर, शकील ख़ान वधियो, अली गुल खखराणी, जानी ख़ान अबड़ो धुरियुनि जे मशीरनि तौरु शिरकत कई। धुरियूं हिक ई बिरादरीअ सां तालुक़ु रखण जे करे मशीरनि गॾियल तौरु किरदारु अदा कयो। दोस्त मोहम्मद खखराणी जे धुर जा 3 क़तल ऐं 2 न्याणियुनि समेत 20 माण्हू ज़ख़्मी थियण जा अब्दुल हमीद खखराणी जे धुर मथां साबित थियण ते 1 करोड़ 14 लख 50 हज़ार रुपया ॾंड मुक़ररु कयो वियो। क़तलनि में अब्दुल सत्तार खखराणी आलिम दीन हुअण करे उन जो 5 लख खून वधीक रखंदे 30 लख रुपया मुक़ररु कया विया ऐं अब्दुल फासिस्त नंढड़ो ॿारु मासूम हुजण करे 10 लख वधीक रखी उन जा 35 लख रुपया ॾंड मुक़ररु कयो वियो। सोहेल जा 25 लख, 2 मासूम न्याणियूं ज़ख़्मी करण जा 6 लख रुपया ऐं 18 ॿिया माण्हू ज़ख़्मी करण जा 15 लख 50 हज़ार रुपया, टोटल 1 करोड़ 14 लख 50 हज़ार रुपया ॾंड मुक़ररु कयो वियो। अब्दुल हमीद धुर मथां इहो ॾंड मुक़ररु कयो वियो। ॿी धुर अब्दुल हमीद जा 3 क़तल ऐं 12 ज़ख़्मी साबित थियण ते दोस्त मोहम्मद खखराणी जे धुर मथां 1 करोड़ 6 लख 50 हज़ार रुपया ॾंड रखियो वियो। क़तल में इशफाक़ खखराणीअ खे घुराए मारण जा 5 लख वधीक खून भाउ रखंदे उन जा 30 लख रुपया, अब्दुल लतीफ़ जा 25 लख रुपया, मोहम्मद बचल जा 25 लख रुपया, झेड़े में अगराई करण जा 5 लख रुपया, केस में औरतुनि जा नाला ॾियण जा 5 लख रुपया ऐं 12 माण्हू ज़ख़्मियुनि जा 16 लख 50 हज़ार रुपया ॾंड रखियो वियो। दोस्त मोहम्मद खखराणी धुर मथां अब्दुल हमीद खखराणी जे धुर जा 1 करोड़ 6 लख 50 हज़ार रुपया ॾंड मुक़ररु कयो वियो। फ़तवा बैदि धुरियूं खीर खंड थी वयूं ऐं अहिड़े फ़ैसिले अचण ते इलाइक़े में पिणु ख़ुशीअ जी लहर छांइजी वई आहे। जी नाज़रीन, अव्हांखे आम ख़बर पिया ॾियूं शिकारपुर मां, जिते मदेजी वेझो ॻोठ वारियासू वासी खखराणी बिरादरीअ जे 2 धुरियुनि विच में ज़मीन जे मामले ते हलंदड़ खूनी तकरार जो फ़ैसिलो सरदार ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो जी सरपंचीअ में कमारिया हाउस सराईअ ते थियो आहे। फ़तवा बैदि धुरियूं खीर खंड थी वयूं आहिनि ऐं अहिड़े फ़ैसिले अचण सबबि हिकु अमन जी तरफ़ हिकु विख पिणु वधी आहे, जंहिं सबबि इलाइक़े में ख़ुशीअ जी लहर छांइजी वई आहे। अव्हांखे तफ़सीलात खां आगाह कंदा हलूं त झेड़े दौरान ॿिन्ही धुरियुनि जा 6 माण्हू क़तल थिया हुया ऐं 32 माण्हू ज़ख़्मी थिया हुया। फ़तवा मूजिबि ॿिन्ही धुरियुनि मथां मजमूई तौरु 2 करोड़ 21 लख रुपया ॾंड मुक़ररु कयो वियो आहे। फ़ैसिले में सरदार मौज़म अली ख़ान अब्बासी, सरदार ज़ादा नजफ़ ख़ान कमारियो ऐं डॉक्टर सलीम अबड़ो, वॾेरो ग़ुलाम मुस्तफ़ा खखराणी, सरदार ज़ुल्फ़कार सीलरो, साबिर मीर जैसर, शकील ख़ान वधियो, अली गुल खखराणी, जानी अबड़ो धुरियुनि जे मशीरनि तौरु शिरकत कई आहे।